जे इंसान जी तव्हां चङाई कयो ऐं उन्हनि सां भलायूं कयो, जे उन्हनि जे तरफ़ खां तव्हांखे का तकलीफ़ ऐं ॾुख ऐं परेशानी मिली आहे त सम्झो अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम तव्हांजी चङायूं भलायूं सभु क़बूल करे छॾियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, असांजे माशरे में हिकु अहिड़ी आदत माण्हुनि में आहे जेके चङायूं करे भलायूं करे हिते उते फाश कंदा वतंदा। बाबा जिन सां भलाई ऐं चङाई कयो न सो उन्हनि खां ईअं ग़ाइब थी वञो ॼण तव्हां भलाई ऐं चङाई कई न आहे। जेकॾहिं उन्हनि जे इंतज़ार में वेहंदो त असांखे भलाई जो चङाई जो सिलो सुठो मिलंदो त यादि रखजांइ उन्हनि जे तरफ़ खां तोखे तकलीफ़ ऐं परेशानी बि मिलंदी। जेको इंसान के इंसान में उमेद रखी त मुंहिंजो हेॾो कमु थींदो, वरी उन जे विच में जेकॾहिं दिलि खे घबराहट थिए त यार न थींदो कमु, त वाकई में न थींदो आहे कमु। न वेंदा कयो उन्हनि माण्हुनि ॾे जिन ॾे तव्हां उमेद सम्झी वेंदा आहियो। इहो बि हिकु अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ॾे इशारो ईंदो आहे। छो अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम इंसान जी सोच मां वाक़िफ़ आहे। जंहिंखे तूं नथो ॾिसे उनखे मुंहिंजो सुहिणो रब्ज़ुल जलाल वल इकराम ॾिसे थो। यादि रखो ए इंसानो, उमेद जेका बि हुजे न अल्लाह में रख, रब मां कॾहिं ना उमेद न थींदे। रब्ज़ुल जलाल वल इकराम इंसान ज़ात सां है जवान जवान जी औलाद तूं 70 माऊं लैन में बराबर कर, उन्हनि जो प्यार गॾु कर, उन्हनि जो प्यार गॾु कर, उहो बि कुझु न आहे। उन 70 माउनि खां वधीक रब्ज़ुल जलाल वल इकराम हिकु इंसान सां तो प्यार करे। यादि रख ज़रे जे बराबर बि ज़री जी हिकु ज़रूरत हुजे न ज़री जी, उहा बि अल्लाह में सदा हण, अल्लाह में उमेद रख, ओॾो ज़रूर पूरी थींदी अथई, ज़रूर क़बूल थींदी अथई। पर जंहिं इंसान में रखी वेठो आहे न, उहो इंसान जॾहिं तव्हांखे जवाबु ॾींदो आहे न त तव्हांखे तकलीफ़ ऐं परेशानी बि थींदी आहे त काश मां इहो सवाल न कयांसि, काश मां हिन शख़्स ॾे हिन उमेद जे लाइ न वञा। बाहि जे पछाइण खां हाणे ई पछताए जान छॾाए वञी न उन्हनि ॾे। जेको बाद जो पछताइण आहे न, जेको इंसान कमु करे बाद में पछताईंदो, उहो इंसान खे वॾी तकलीफ़ ॾींदो आहे। पर पहिरियों ई जेको इंसान सोचे कदम खणे त उहो पछताव ई न ईंदो आहे। यादि रखो इंसान, रब जेको करे सो भलो करे, इंसान कुझु बि नथो ॾेई सघे। ख़ालिक़ अकबर सां मोहबत कर, बेड़ा पार थी वेंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।